जमात اسلامی الخدمت طرفان سورابگوٹ ٹاؤن जे UC 7 जे वार्ड नंबर 3 में हिकु रोज़ा फ्री मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें सभई मरीज़नि खे तपासियो वियो। मरीज़नि खे चेकअप ऐं दवाऊं बिल्कुलु मुफ़्त ॾिनियूं वयूं। जमात इस्लामी जे नामज़द काउंसलर जान मोहम्मद मुगेरी जी काविशुनि सां फ्री मेडिकल ग़रीब मिस्किन माण्हुनि जे लाइ लॻायूं वयूं ऐं उन्हनि खे सिहत जे लाइ बिल्कुलु मुफ़्त सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। सोराबगोट टाउन जे UC 7 वार्ड नंबर 3 जो जमात इस्लामी जे नामज़द उम्मीदवार बराए काउंसलर जान मोहम्मद मुगेरी ओलह प्रेस क्लब जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त जमात इस्लामी हमेशह आवाम जे बुनियादी मसइलनि खे उजागर कयो आहे ऐं अलख़िदमत पूरे पाकिस्तान समेत सिंध में फ्री मेडिकल कैंप लगाए रही है। ख़ासि तौर ते कराची जे ॿाहिरां वारनि इलाइक़नि में फ्री मेडिकल कैंप हणी रही है। उन्हनि इलाइक़नि में वञी रही है जिथे ॿी का पार्टी या कंहिं ॿी तंज़ीम अॼु ॾींहं ताईं न पहुची सघी आहे। उते अलहमदुलिल्लाह जमात इस्लामी अलख़िदमत वारा पहुची उन्हनि ग़रीब मिस्किन मारूअड़नि जी मदद करे रहिया आहिनि।